सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में सामीन मां अवां जो मेज़बान सर्वे टोडो अवां खे भली कार चवां थो। सामीन, सिंध में वधंदड़ हरासमेंट वारा मामला हुजनि, जबरी गुमशुदगी वारा मामला हुजनि या दर्सगाहुनि में शागिर्दनि सां पेश ईंदड़ मामलनि खे नज़र में रखंदे अॼु कराची खां वठी कश्मीर ताईं ख़ासि करे फरज़ाना जमाली वारे मामले ते सिंध हिन वक़्तु अॼु ताईं जंहिं तरीक़े सां रिएक्ट करे पई, त इन सॼे मौज़ू ऐं इन सॼनि मामलनि ते ॻाल्हाइण लाइ अॼु असां पंहिंजे स्टूडियो में तकलीफ़ ॾिनी आहे साईं दिलशाद भुट्टो सीनियर खे, जेको असांखे मूं समेत अव्हां खे ॿुधाईंदो त सिंध में तालीमी दर्सगाहुनि जो अॼु जेको मामिलो आहे उन जी छा आहे। शागिर्द यूनियन ते पाबंदियूं पइजी वियूं, इहो चई त ही कामरेड असांखे ऐं तालीमी इदारनि खे नुक़सानु पहुचाइनि पिया, पर अॼु नियाणियूं बि महफ़ूज़ न आहिनि तालीमी इदारनि में। इन समूरे मामले ते अॼु असां साईं खे गुज़ारिश कई आहे। साईं, वॾी महिरबानी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। महिरबानी। असांजे सामाईन खे थोरो सम्झायो या तारीख़ जे पस मंज़र में इहो ॿुधायो त शागिर्द यूनियन न हुजण जे करे तालीमी दर्सगाहूं बहितरी तरफ़ वञी सघनि थियूं, जे सरकार जी इहा ॻाल्हि मञूं था, त ॿिए तरफ़ न हुजण जे करे ही हरासमेंट वारा मामला, न्याणियुनि में हथ पवण वारा मामला अॼु हिते अची सिंध खे बीहारियो अथऊं, जो औलाद ख़ासि तौर ते न्याणियुनि खे तालीमी इदारनि ऐं ख़ासि करे यूनिवर्सिटियुनि में मोकिलण महिल ही मां 10 दफ़ा सोचनि था। ही उहा ई सिंध आहे जेकी रवादारी ऐं मोहबत वारी सिंध आहे। उन जे तालीमी दर्सगाहुनि जो मामिलो अॼु हिते अची पहुतो आहे। तव्हां कीअं था ॾिसो? असांजे सामाईन खे थोरो इन बाबति आगाह कयो। सरे साईं, तव्हांजो सुवाल तमामु अहम आहे त ही शागिर्द यूनियन ते पाबंदी लॻण खां पोइ सिंध जे अंदरि नवां मसइला उभरिया आहिनि ऐं ख़ासि तौर ते नियाणियुनि खे जिंसी हरासां कयो थो वञे तालीमी में। हाणे ॾिसूं इहो त इहा पाबंदी रियासत लॻी आहे। रियासत जा कहिड़ा मुफ़ाद आहिनि उन्हनि ते पोइ था ॻाल्हायूं। थोरो हिनजे पस मंज़र ॻाल्हायूं था त शागिर्द यूनियन ते रियासत पाबंदी लॻाइण जा सबब कया रियासत जे तरफ़ां छो लॻाई वई। तव्हां जेकॾहिं थोरो माज़ीअ में थोरो यूनिवर्सिटीअ जो पावर छा थींदो आहे पॉलिटिक्स में, ख़ासि तौर ते यूनिवर्सिटी उहा नर्सरी जेका सिविल सोसाइटी खे बि कमु थींदी आहे, पढ़ियल लिखियल
जेको पर्थ हूंदो आहे समाज जो हितां पैदा थी ॿाहिरि ईंदो आहे, उहो जेके ख़्याल खणी ईंदो आहे, जिन ख़्यालनि मां लेस थी उहे ई समाज ऐं मुआशरे में फैलाईंदो ऐं हीउ पर्थ तमामु ताक़तवर हूंदो आहे नफ़सियाती तौर समाज ते असर अंदाज़ थियण जे हवाले खां। उन करे नफ़सियाती तौर में कंहिं बि तहरीकुनि खे जुड़ण में या तहरीकुनि खे ड्रॉन इन पर्थ पढ़ियल ॻढ़ियल पर्थ जो तमामु अहम रोल रहंदो आहे। थोरो ही जिन माण्हुनि जेके रियासत हलाइनि था, जेके कुवतूं रियासत हलाइनि उन्हनि कुवतुनि खे हिन पावर जी ख़बर आहे, छो जो ख़ुदि पाकिस्तान जो जनम या तहरीक पाकिस्तान जो जनम अलीगढ़ चवांसि। अलीगढ़ यूनिवर्सिटी उहा नर्सरी हुई जिते बक़ौमी नज़रिए जी बि जेको आहे सो तरवीज थी, बेक़ौमी नज़रियो हितां जेको आहे सो जुड़ी निकितो ॿाहिरि पूरे हिंदुस्तान ते हावी थियो ऐं नज़रिया पाकिस्तान जी बि जेका सॼी तबलीग हुई उहा अलीगढ़ यूनिवर्सिटी उभरी आई ऐं अलीगढ़ यूनिवर्सिटीअ में पूरे हिंदुस्तान मां, सिंध मां, पंजाब मां, पूरे इलाइक़नि मां, हिंदुस्तान जे समूरनि इलाइक़नि मां शागिर्द उते वेहनि तालीम हासिल कंदा ऐं उते वञण खां पोइ अलीगढ़ मां बक़ौमी नज़रिए पाकिस्तान जे सियासी नज़रिया बेस थी ऐं उहे माण्हू एतिरा स्ट्रॉन्ग हुआ, एतिरा ताक़तवर हुआ, एतिरा कमिटेड हुआ पंहिंजे सोच सां जो मरी विया, पर तहरीक पाकिस्तान, मुस्लिम लीग ऐं नज़र पाकिस्तान बक़ौमी नज़रिए सां उन्हनि आख़िरी तब में ही ताक़त हुई, पावर हो। त हीअ जेके हुक्मरान वेठा आहिनि खे ख़बर आहे कि इहे तालीमी इदारा जॾहिं नर्सरीज़ बणिजी वञे कंहिं नज़रिए खे जनम ॾियण जा ऐं नज़रिए जी तजवीज़ करण जा, उन नज़रिए खे उहे नज़रिया नाक़ाबिल शिकस्त बणिजी वेंदा आहिनि। उन नज़रियनि खे शिकस्त न ॾेई सघी ऐं उन्हनि खे रोके न सघिबो आहे। उहे नज़रिया समाज ते हावी थी वेंदा आहिनि। जीअं तहरीक पाकिस्तान हावी थी वियो हिंदुस्तान जे ऐं पाकिस्तान खे तस्लीम करिणो पियो ऐं अंग्रेज़नि उन्हनि जेको आहे सो उन्हनि लाइ तहरीक पाकिस्तान को ख़तरो कोन हो, अलीगढ़ यूनिवर्सिटी जे लाइ पाबंदियूं हुयूं, न उन नर्सरीअ खे बंदि करण जी कोशिशि कई, उनखे तहरीक पाकिस्तान जे जुड़ण खां ख़तरो न हो। हिते क़ौम परस्त तहरीक जो उभरण, यूनिवर्सिटियुनि जे अंदरि, तालीम इदारनि जे अंदरि अरबीअ जा नारा लॻण, सिंधू देश जूं ॻाल्हियूं थियण, इहे शयूं हिननि हुकुमराननि लाइ ख़तरनाक, हुननि जे वजूद लाइ ख़तरनाक हुई। हुनजे करे हुननि इहो चाहियो कि नर्सरीज़ ख़तमु थियूं, इहे नर्सरीज़ ख़तमु थियूं। हिन फिक्र खे इहो सिर्फ़ु थियो आहे, बलूचिस्तान जे अंदरि बि ईअं ई थियो आहे। बलूचिस्तान जे अंदरि बि क़ौमी तहरीक यूनिवर्सिटी ते हावी थी वई। ही हिन फिक्र खे क़ौम परस्तीअ जे फिक्र खे, अज़ादीअ जे फिक्र खे रोके नथा सघनि। इहे तालीमी इदारा उन फिक्र लाइ नर्सरीज़ था बणिजी वञनि। हुनजे करे सिंध ऐं बलूचिस्तान में फिक्र खे रोकण इहो ई तरीक़ो हो त शागिर्दनि खां सियासत जो जेको पावर आहे, शागिर्द उन्हनि जी शिकिल में जेकी ताक़त आहे उहा खसे वठे, जीअं उहे तालीमी इदारनि जे अंदरि ताक़तवर न रहनि, तालीमी इदारनि खे क़ौम परस्त जी नर्सरी न बणाए सघनि। जेसिताईं शागिर्द यूनियन हुई, इंतज़ामिया एतिरी ताक़तवर न हुई जो शागिर्दनि सां तसादम में अची सघे, शागिर्दनि जे मुतालबनि खां खे अहमियत न ॾे। इहो ज़रूरु आहे, ताक़त जो इस्तेमालु थींदो आहे ग़लति। इन ते असां वेही बहस कयूं त भई शागिर्द यूनियन सही 100% खीर जी धोतल हुई, उन में का बुराई कोन हुई, उन में का जेका सो कोई कोन हो, दाग़ कोन हो। ताक़त जंहिंजे हथ में ईंदी आहे, ताक़त जो ग़लति इस्तेमालु बि थींदो आहे। पर रियासत जेका पाबंदी है इन लाइ कोन आई
त शागिर्द यूनियन ताक़त जो ग़लति इस्तेमालु थी करे, ताक़त जो ग़लति इस्तेमालु हाणे बि थिए थो। शागिर्द यूनियन ते पाबंदी उन्हनि हिन जे करे हई त क़ौम परस्त नज़रिए जी तरवीज खे रोकियो, क़ौम परस्त तारीख़ जी औसर खे रोकियो, ये नर्सरीज़ ख़तम कयो, न त क़ौम तारीख़ खे रोक तमामु ज़रूरी थी वियो। ही धक हिन जे करे आहे, हिन जे करे कोन आहियो त इंतिज़ामिया ऐं शागिर्दनि जे विच में कंहिंखे ताक़तवर कजे। हाणे जॾहिं शागिर्द यूनियन ते पाबंदी लॻाइणी हुई त हुनजो ॿियो मुतक़दर रूप हुन सां तसादम कयो सदाईं, उहो इंतिज़ामिया प्रोफेसर। हाणे तव्हां जॾहिं शागिर्दनि खे कमज़ोर करण था चाहियो, शागिर्द सियासत खे कमज़ोर करण था चाहियो, इन नर्सरीअ खे ख़तमु करण था चाहियो, त शागिर्दनि खे कमज़ोर करण जो इहो ई तरीक़ो आहे त तव्हां प्रोफेसर खे इंतिज़ामिया खे ताक़तवर जो रियासत प्रोफेसर ऐं इंतिज़ामिया खे ताक़तवर करण जी कोशिशि कई, हुन सां गॾु वेठी हुन सां आगाही थी कई। मतिलबु ईअं चऊं त हुननि खे हिकिड़े क़िस्म जी ख़ामोश अखाड़ी ॾेई छॾियऊं त तव्हां जेको बि जस्टिफाई हूंदो, शागिर्द जेको बि कंदा उहो जस्टिफाई। हीअ जेका सूरत हाल डिसबैलेंस थी बिल्कुलु, हुन सां ॿ वॾा मसइला। हिकु त इहो त रियासत जी पंहिंजी कोशिशि इहा आहे त यूनिवर्सिटीज़ में क़ौम परस्त नज़रिए जे फैलाव जे बजाए तालिबानाइज़ेशन वारो नज़रियो, इस्लामाइज़ेशन नज़रियो, जो बुनियादु आहे तारीख़ पाकिस्तान जो नज़रिया पाकिस्तान जो, या जो बुनियादु आहे इस्लामाइज़ेशन, हुनखे टी दौर में तालिबानाइज़ेशन जी शिकिल मिली। इस्लामाइज़ेशन या तालिबानाइज़ेशन जे फिक्र खे हाणे हिकु टारगेट त इहो आहे त क़ौम परस्तीअ खे टोड़ियो, हुनजे जाइ ते इस्लामाइज़ेशन ऐं तालिबानाइज़ेशन खे इंट्रोड्यूस कयो यूनिवर्सिटी जे अंदरि, ॿियो इहो आहे त इंतिज़ामिया खे ताक़तवर कयो ऐं जेके माण्हू तालिबानाइज़ेशन या इस्लामाइज़ेशन जे हवाले सां तयार थियनि, उन्हनि खे कवर ॾियारियो वञे इंतिज़ामिया जे तरफ़ां। हिते जेका आहे सो इहा सूरत हाल पैदा थी, उनजो नतीजो इहो त सिंध जूं नियाणियूं जेका आहे सो इराक ताईं पहुची ऐं ॻाल्हि सिर्फ़ु इस्लाम जे ख़ुदा ऐं रसूल जी सिंध जो 98 सैकड़ो माण्हू ख़ुदा ऐं रसूल जे पढ़ंदा आहिनि, माण्हू जेका आहे सो हुन सां इख़्तिलाफ़ जी ॻाल्हि इहा आहे त तव्हां पूरी दुनिया में जेका टेररिज़म फैलायो, मिलिटेंट हिकिड़ा ऑर्गेनाइज़ेशन तयारु करे नौजवाननि खे जेका आहे दुनिया जे अंदरि दहशतगर्दी फैलाइण लाइ लाहियो था, बंदूक हुननि जे हथ में खणी ऐं इस्लामी आलमी इस्लामी रियासत जे नाले ते उन्हनि खे जेको आहे सो टैक्स वर्कर बि यूज़ कनि, वरी हुननि जे हथनि में बंदूकां बि ॾेई छॾियनि, वरी हुनजो रुख बि जेको आहे सो इनोसेंट माण्हू जे करे शिया ॾींदा वठनि, आम माण्हू। इहो जेको ईसाइनि खे मारींदा, कॾहिं कादियानियुनि खे मारींदा, जेको इंसानियत जे अंदरि नफ़रत, इंसानियत जो बेजा कतल, इहे शयूं जेके आहिनि मुखालफ़त इन जी नथी करे, नज़रिया इस्लाम जी मुखालिफ़, ख़ुदा रसूल जी मज़हब जी मुखालफ़त कोई बि नथो करे, मुखालफ़त इन सोच जी था करे कि दुनिया न सोचे, सोच खे हुनजो मक़सदु हो त क़ौम परस्ती ॿ टे यूनिवर्सिटीज़ मां तालीम इन्हनि शयुनि जो पाड़ू ते पोखियूं। हाणे उन्हनि जूं पाड़ू पोखण जे लाइ ॿ कम थिया, हिकु त इहो थियो त तव्हां ताक़तवर करे छॾियो यूनिवर्सिटी जे इंतिज़ामिया खे, प्रोफेसर्स खे, ॿियो इहो आहे त तव्हां हुते अण ऐलानिया छावनियूं ठाहे वेही, सॼो कंट्रोल पंहिंजे हथनि में वठी वेही रहियो
त का बि चुरपुर थिए क़ौम परस्तारी के हवाले सां त हुन सॼी चुरपुर खे असां वाच कयूं, रोकियूं, कुचलियूं, उभरण न ॾियूं, उछलण न ॾियूं। हीअ हुई सूरत हाल। ऐं शागिर्द ताक़त जो ग़लति इस्तेमालु कंदा हालो मञूं था, कंदा त भई इंतज़ामिया सां तसालुम ईंदा, रियासत सां तसालुम में ईंदा, घणो त कोन मारींदा, टेररिज़म त कोन कंदा। हाणे सूरत आहे ॿी वॾी ॻाल्हि आहे त शागिर्दनि जो प्रोटेक्शन यूनिवर्सिटी जे अंदरि शागिर्दनि जो तहफ़ुज़ हूंदो हो उन्हनि जी। ऐं घणा ग्रुप आहे, हिकिड़ो बि कोन हो जो सिर्फ़ु क़ौम परस्त ग्रुप आहे। क़ौम परस्त ग्रुपनि सां गॾु ॿिया ग्रुप बि हुया, मज़हबी ग्रुप बि हुया, वफ़ाक़ परस्त पीपुल्स पार्टी सपाफ बि हुई, ॿिया ग्रुप बि। उहे जेके बि ग्रुप हूंदा हुआ उहे पंहिंजी मेंबर्स जो तहफ़ुज़ कंदा, जेके उनखे यूनियन जा जेका ऑर्गेनाइज़ेशन जा जेके बि मेंबर हूंदा उन्हनि तहफ़ुज़ कंदा हुआ। प्रोटेक्शन हो हिकिड़ो शागिर्द खे, ऐं कंहिं प्रोफेसर खे इहा मजाल न हुई जो कंहिं न्याणी खे ब्लैकमेल करे सघे। इहे शयूं हुयूं पंहिंजी जाइ ते। हुननि में कुझु ख़ामी हुजण जे बावजूदि अहिड़े क़िस्म जा केसिस रिपोर्ट थींदा हुआ, ब्लैकमेलिंग न थींदी। हाणे सॼी ताक़त प्रोफेसर जे हथनि हली वई आहे। छा करण वारो कोन्हे, जेके छावनी हणी वेठा आहिनि गॾु खाइनि पीअनि था। पीअण में पोइ हाणे ख़बर न आहे त महफ़िल लॻी थी, महफ़िल में कहिड़ा कहिड़ा मशरूब हलनि था, सभु मशरूब पीअनि था, गची खाइनि था। पोइ हू जेको अमल कनि था उन पर्दापोशी बि थिए थी। हाणे उहे एतिरा ताक़तवर थी विया आहिनि जो खुलेआम, अॻे लिक छप में थींदी, हाणे खुलेआम हरासमेंट थी थिए। नंबर ॾे न त पोइ इहा हालत आहे न्याणियुनि जीअण हराम था रेस्ट्रिकेट करण जी धमकियूं था थियनि, ज़बरदस्ती फेल था, ऐं हुनजे ख़िलाफ़ एक्शन बि नथो थिए। सभ खां वॾी मुसीबत एहतिजाज थियो। अॼुकल्ह एहतिजाज थियो, एहतिजाज हिनजे करे थियो त इंतज़ामिया एक्शन करण लाइ तयारु न आहे, स्टेट को बि एक्शन खणण लाइ तयारु न आहे, सिंध हुकूमत को बि एक्शन खणण लाइ तयारु न आहे। यानी प्रोटेक्शन जी बि इंतहा थी वई। तव्हांजे न्याणियुनि में हथ था विझनि, तव्हांजे न्याणियुनि खां नंबर था घुरनि, तव्हांजे न्याणियुनि सां ज़बरदस्ती बि कंदा हूंदा। हाणे तव्हां हुनखे एतिरो पावरफुल करे छॾियो त हुननि खां पुछा बि नथी थिए त तव्हां ईअं छो था कयो। एक्शन खणण त वॾी ॻाल्हि आहे, एहसाब जे कटहरे में आणण त वॾी ॻाल्हि आहे, पर हुन खां पुछा बि कोन थी कई तव्हां ईअं छो था कयो। तव्हां एतिरी मनमानी, तव्हांजो दिमाग़ छा थी ख़राब थियो आहे, या मनमानी तव्हां छो था कयो। इहो सवाल बि हुनखां नथो थिए। रहंदो जेका आहे यूनिवर्सिटी त वीसी वेठा अहिड़नि अंधनि माण्हुनि खे प्रोटेक्शन ॾियनि। ही समाज ते हली एतिरो गंदो थी वेंदो न, एतिरो गंदो थी वेंदो जो साह बि काढिबो, साह न करे सघंदासीं। साह बि हेॾा गंदनि माण्हुनि खे जेकॾहिं प्रोटेक्शन मिलंदो, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी, उन्हनि जी पुठी ठप थी वेंदी। ऐं जेको किराए कंदो, जेको इंसाफ़ घुरंदो, हुनखे कुचलियो वेंदो, दॿियो वेंदो। ही समाज एतिरो गंदो थी वेंदो जो हुन साह माण्हू जो मां साह न खणी सघंदो। ही जेकी जंहिं तरफ़ ॾे तालीम इदारनि खे वठी था वञनि, जंहिं तरफ़ ॾे समाज खे वठी था वञनि, मुदे ख़ारिज नज़रिया बेनिफिट थींदा आहिनि छा। तव्हां केतिरो बि हुनजो रोंबो कयो, केतिरो बि हुनजो रोंबो कयो, बाबा हर फसल पंहिंजे मुंद ते जेको फसल 1300 साल अॻु में जंहिंजी सीज़न हुई हुनखे 1300 साल पोइ हिकिड़ो ॿिज तव्हां 1300 साल रखी छॾियो, भली उहो ॿिज अॼु बि कारगर हुजे, अॼु बि जेका आहे फुटंदो हुजे, पर 1300 साल अॻु जो रखियल ॿिज 1300 साल पोइ पोखींदो फसल ॾींदो छा। मुते ख़ारिज नज़रिया पेनिटेड रियासत खे सम्झ कोन थो अचे। क़ौम परस्तीअ खे कुचले ते जेका ॾिसो पंहिंजा आलमी इस्लामी रियासत जा नज़रिया पेनिट्रेट कंदा। इहो एॾो सवलो हुजे हा त आलमी इस्लामी रियासत ठहियल इस्लामी रियासत ख़तमु न थींदा।
शयूं जॾहिं पंहिंजी केतिरी उन शयुनि जो जॾहिं वक़्तु पूरो थी वेंदो आहे त उन्हनि जी नफ़ी थींदी आहे। ही फितरत जा कानून पढ़नि जबलिया जा पढ़नि ई कोन था। जंहिं शइ जी नफ़ी जेका शइ मुतरे थी वञे उनजी ज़िंदगी मिलंदी। इहो मुंहिंजो जिस्म 60 साल थी विया, मुंहिंजे जिस्म डिस्ट्रक्शन शुरू थी आहे, हिते रिकंस्ट्रक्शन थींदी, मां नौजवान थींदुमि। इमेजिनरी ॻाल्हियूं, पर हिननि खे न साइंस सम्झ में ईंदी आहे न जॾहिं ही पंहिंजूं शयूं पंहिंजा नज़रिया टोकींदा आहिनि, उनजो नतीजो निकिरंदो आहे समाज ईद जे लाइक़ु न रहंदो। तव्हांजी वॾी महिरबानी। साईं वॾी महिरबानी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां ॻाल्हाइण लाइ। महिरबानी। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सॼणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।